एक अज़ीम बी सूखड़ी इन्हनि मेहमाननि जे लाइ पहिरीं महफ़िल जे सदर मोहतरम अलहाज इमदादुल्ला फुटपुट साहब जे लाइ ये सूखड़ी हाफ़िज़ सनाउल्ला भुट्टो साहब असांजे मदरसे जा उस्ताद उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ही ज़मज़म जेका मुंहिंजे ख़्याल में तमामु अज़ीम सूखड़ी आहे उहा साईं अलहाज इमदादुल्ला फुटपुट साहब जेके महफ़िल जा सदर आहिनि उन्हनि खे पेश कई। बी जमजम जी सूखड़ी मोहतरम इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब के शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब ॾेई रहिया आहिनि। साईं हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीरी साहब के शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब जमजम जो तोहफ़ो ॾेई रहिया आहिनि। ये सूखड़ी ज़मज़म जी मोहतरम सलीम सिंधी साहब जे लाइ।